वेलकम बैक नाज़रीन। असीं ही सेगमेंट जेको आहे ख़ैर थोरो सो वॾो आहे। असांजे पहिरें सेगमेंट खां असीं जेकी ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा मुल्की सूरत हाल बाबति कंदासीं, पर कुझु इन हवाले सां कंदासीं। जीअं तव्हांखे ख़बर आहे त असीं प्रोग्राम्स में जेको आहे सोशल इशूज़ खे उथारींदा आहियूं, आवाम जी ॻाल्हि कंदा आहियूं। सो अॼु बि असीं उहो ई कंदासीं, आवाम जी ॻाल्हि कंदासीं, तव्हांजी दिलि वटां ॻाल्हि कंदासीं। हिन वक़्तु जेकी टॉक ऑफ द टाउन चइजे उहा मुआशी सूरत हाल लॻी पई आहे। उन खां अलावा पॉलिटिकल क्राइसिस, सियासी बहरान जंहिंखे चइजे थो। सो बहरहाल असीं सियासी बहरान ते स्पेसिफिकली त कोन ॻाल्हाईंदासीं, या मईशत ते बि ईअं कोन ॻाल्हाईंदासीं जो असीं IMF जी डील्स खणी वेही रहूं, या जेको आहे कुझु टेक्निकलिटीज़ ते ॻाल्हि कयूं। पर असीं ॻाल्हि कंदासीं त मईशत जे डाउनफॉल में जॾहिं मईशत कंहिं मुल्क जी किरे पई त उन में असीं कुझु फैक्टर्स जेके आहिनि सिलेक्ट कया आहिनि, जिन मां सियासी बहरान ऐं ॿिए तरफ़ असीं जेको आहे शामिलु कयो आहे विमेनॉमिक्स खे। जेके औरतूं आहिनि उन्हनि जो असांजी मईशत में केतिरो किरदारु आहे, त औरतूं जेको आहे असांजी मईशत खे कहिड़े क़िस्म जो बूस्ट ॾेई सघनि थियूं। ऐं उन ई खां अलावा छो त असांजे पैनल में सियासी माण्हू बि मौजूदु हूंदा, इकोनॉमिक एक्सपर्ट्स बि आहिनि, ऐं कुझु विमेन ऑन्टरप्रेन्योर्स बि मौजूदु हूंदियूं असां सां। सो बहरहाल असां उन्हनि खां सम्झंदासीं त औरतूं कीअं बूस्ट ॾेई सघनि थियूं मईशत खे, ऐं ॿिए तरफ़ जेको सियासी बहरान आहे, जॾहिं सियासी स्टेबिलिटी न पई रहे सिस्टम में, त मईशत खे इहे बि जेके शयूं आहिनि कीअं हेठि या कीअं डाउन करे सघनि पियूं, या जेके डॉलर्स असांजे मुल्क में अचनि पिया, IMF जेको मोकिले पियो। जीअं हाणे हाल ई में IMF पारां जेका आहे क़िस्त जेको आहे उहा जारी करण जो ऐलान कयो वियो आहे। IMF ख़ुशी जो इंतज़ारु कयो आहे। सो इन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थींदी त ही जेके ॿाहिरियों जेको डॉलर अचे पियो उन सां जेको आहे पाकिस्तान में जेको आहे ख़ुशी जी लहर थी वञे, पर फ़ाइदो छा पहुचे पियो। सो बहरहाल असीं पिन पॉइंट जेको कंदासीं शयुनि खे, त कहिड़ा फैक्टर्स आहिनि जेके मुल्क जी मईशत खे हेठि खणी अचनि था। ज़ाहिर असीं पाकिस्तान जी ॻाल्हि कंदासीं। सो बहरहाल पंहिंजे पैनल जो आउं तव्हां सां तारुफ़ कराईंदी हलां थी, ऐं तव्हांखे इहो बि हिते मां ऐड कंदी हलां त खोड़ फैक्टर्स थियनि पिया त कहिड़ियूं शयूं जेके आहिनि मईशत खे हेठि किराइनि पियूं। जीअं एग्रीकल्चर आहे, उन ते असीं जेकॾहिं उन सेक्टर में सही इन्वेस्ट न पिया कयूं त ज़ाहिर आहे काफ़ी नुक़सानु उन सां थिए पियो असांजी मईशत ते। ख़ैर उन ते असीं पंहिंजो ईंदड़ ॾींहंनि में डिटेल प्रोग्राम कंदासीं, पर हिन वक़्तु असीं ही ॿ पॉइंट्स जेके आहिनि सिलेक्ट कया आहिनि, ॿ फैक्टर सिलेक्ट कया आहिनि त मईशत में हिकु तरफ़ औरतुनि जो, ॿिए तरफ़ जेका सियासी स्टेबिलिटी न पई रहे उन हवाले सां। ऐं ॿियो असीं कोशिशि कंदासीं त तव्हांखे थोरी घणियूं हिन में जेके टेक्निकलिटीज़ आहिनि उहे बि असांजा एक्सपर्ट्स तव्हांजे आॾो रखनि। सो स्टार्टिंग विद द इंट्रोडक्शन ऑफ द पैनल, मूंखे जॉइन कयो आहे ज़ूम लिंक जे ज़रिए वेरी क्रेडिबल प्रोफेसर, इकोनॉमिक एक्सपर्ट, वेल एजुकेटेड सोशल साइंटिस्ट आहिनि डॉक्टर मोहम्मद अली पाशा। हुननि जो जेको आहे स्टडी आहे या जेके हो मुल्की हालात ते पंहिंजो एनालिसिस रखनि था, उन बाबति उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त मईशत खे हेठि किराइण में कहिड़ियूं शयूं आहिनि। बहितरी जी त असीं ॻाल्हि कंदा आहियूं, पर उहे कहिड़ियूं स्पेसिफिक शयूं आहिनि जिन में असीं सियासी बहरान ऐं विमेन पावर खे रखियो आहे, त उहे कीअं जेकॾहिं उहे ऐड थी वञनि असांजे सिस्टम में, हिकु बूस्ट मिली पियो सघे असांजी इकोनॉमी खे या न। सो थैंक यू डॉक्टर मोहम्मद अली पाशा त तव्हां टाइम कढियो, थैंक यू सो मच। ऐं ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे कुझु विमेन ऑन्टरप्रेन्योर्स, जंहिंमें शामिल आहिनि हैदराबाद विमेन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जूं ॿ ज़बरदस्त औरतूं, जिन मां प्रेसिडेंट आहे शाहिदा ग़ुलाम रसूल राजपत साहिबा। शाहिदा साहिबा, तव्हांखे वेलकम कयां थी शो में। थैंक यू सो मच त तव्हां टाइम ॾिनो, ऐं तव्हांखे मुबारक हुजे तव्हांजो तव्हां चैम्बर जेको आहे पंहिंजो स्टार्ट कयो आहे। तमामु ख़ुशी थींदी आहे जॾहिं औरतूं अहिड़ा कम कनि पियूं। तव्हांजी बि महिरबानी। ऐं टे तरफ़ मूंखे ज़ूम लिंक जे ज़रिए जॉइन कयो आहे नईमा सूमरो साहिबा, जेका अगेन हैदराबाद जे विमेन चैम्बर जेको हाणे स्टेब्लिश थियो आहे, कीअं हैदराबाद जी औरतुनि इहो चैम्बर स्टेब्लिश कयो आहे, कीअं हो उतां जी जेको आहे जीअं हैदराबाद जूं चूड़ियूं तमामु मशहूरु आहिनि, उन्हनि ते कीअं कमु करे रहियूं आहिनि, कीअं औरत जे फोर्स खे इकठो करे उन्हनि खां कमु कराइनि थियूं, इहो असीं उन्हनि खां ॼाणींदासीं। सो नईमा साहिबा पाण हिकु ऑन्टरप्रेन्योर आहिनि ऐं एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर आहिनि HWCCI जूं। सो नईमा साहिबा, वेलकम टू द शो। तव्हांखे बि मुबारक हुजे ऐं वॾी महिरबानी त तव्हां बि टाइम कढियो। सो तमामु महिमाननि जी इजाज़त सां असीं शुरू कयूं पिया डॉक्टर पाशा खां। डॉक्टर पाशा, लेट्स स्टार्ट विथ यू। त पहिरियों त तव्हां थोरो कंसाइज़ली जेको आहे कॉमेंट करे वठिजो जेका मुल्क जी मईशत आहे। हाणे ताज़ो ई जेको आहे डॉलर हेठि लही आयो आहे, IMF जेको आहे क़िस्त बि जारी करणु वञे पियो ऑगस्ट में, त ज़ाहिर आहे हिन जो इम्पैक्ट उन ते आहे। पर अगेन असीं जेको आहे अहिड़नि लफ़्ज़नि में ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं जीअं असांजे आवाम खे बि सम्झ में अचनि ॻाल्हियूं। सो तव्हांखे छा लॻे पियो, जीअं असीं हे कुझु पॉइंट सिलेक्ट कया आहिनि, हिकु तरफ़ सियासी बहरान, ॿिए तरफ़ विमेन फोर्स, इन्हनि ॿिन्ही जो केतिरो हथु आहे मईशत खे बहितर करण में, या जेकॾहिं इहे ॿई शयूं डगमगाइनि
ॿुधाइनि थियूं त मईशत जो बुरो हाल थी वञे पियो। बिल्कुलु। अच्छा, हाणे ईअं कंहिं बि मुल्क जी अगरि तव्हां इकोनॉमी खे ॾिसंदा या ओवरऑल सियासत में 3 ग्राउंड्स हूंदा आहिनि जिते असां ॾिसंदा आहियूं। हिकिड़ो हूंदो आहे पॉलिटिकल ग्राउंड, ॿियो हूंदो आहे सोशल ग्राउंड ऐं टियों हूंदो आहे इकोनॉमिक ग्राउंड। सही। तव्हां जेके ॿ पहलू अॼु खयां आहिनि उहो प्योरली हिकिड़ो पॉलिटिकल ग्राउंड ते खयो आहे, ॿियो सोशल ग्राउंड ते, इन करे वुमन एंटरप्रेन्योरशिप। थैंक यू फॉर क्लियरिंग आउट। सही, ज़बरदस्त। यस। अच्छा, हाणे असां अचूं था त वुमन एंटरप्रेन्योरशिप आहे या बेसिकली वुमन इकोनॉमी जेकी तव्हां ॻाल्हि था कयो, उन में वुमन खे कहिड़ो रोल अदा करणु घुरिजे जंहिंसां वुमन खे उहो राइट्स मिलनि जेके उहे इकोनॉमी में हेल्पफुल थी सघनि, माइक्रो लेवल ते, मतिलबु इंडिविजुअली पंहिंजी फैमिली खे कीअं हेल्पफुल कनि, ऐं ओवरऑल जॾहिं जीअं तव्हां बांग्लादेश जी ग्रामीण बैंक जो अगरि तव्हां नालो ॿुधियो हुजे त उन्हनि छा कयो, माइक्रो फाइनेंसिंग जे थ्रू औरतुनि खे ख़ासि करे रूरल वुमन ते उन्हनि गौर कयो ऐं उन्हनि खे मशीन वठी ॾिनी त जीअं कपिड़ा सिबण जे हिसाब सां, ऐं उन्हनि माइक्रो लेवल ते उन्हनि खे स्टार्टअप ॾिनो वुमन एंटरप्रेन्योरशिप। आख़िर में उन एरिया में एतिरी इकोनॉमिक डेवलपमेंट ऐं ग्रोथ थी जो बांग्लादेश जी ओवरऑल इकोनॉमी बहितर थी वई ऐं जेको उनजो हेड हुयो यूनिस खान ग्रामीण बैंक जो, उनखे नोबेल प्राइज़ मिलियो। इहो हिकिड़ी मतिलबु मां चवंदुसि त हिकिड़ी सक्सेसफुल स्टोरी हुई जेकी वुमन एंटरप्रेन्योर जी असां इंटरनेशनल लेवल ते ॾिठीसीं। हाणे असां अचूं त पाकिस्तान में मईशत में वुमन जो रोल कीअं बहितर थी सघे थो। पहिरीं अचे थो मेल डोमिनेंट सोसाइटी, जीअं त असांजा ॿिया महिमान जेके आहिनि उहे बि हिन ॻाल्हि ते मूंसां मुतफ़िक़ हूंदा त मेल डोमिनेंट सोसाइटी जे करे वुमन खे काफ़ी मुश्किलात थियनि थियूं। नंबर 1, उन्हनि खे हिकिड़ो त वीक पर्सनैलिटी शो थो कयो वञे त उहा वुमन आहे इहा कीअं ओवरऑल कमाईंदी, कीअं मार्केट में ईंदी, कीअं हिननि शयुनि खे इम्प्लीमेंट कंदी। नंबर 1 मतिलबु टफ कॉम्पिटिशन हुनजे लाइ। हाणे उनजे लाइ बहितर इहो थींदो त वुमन खे एज़ अ टारगेट ग्रुप रखिजे त उहा हिकिड़ो डेवलपमेंट जो हिकिड़ो इनिशिएटिव वठी सघे। नंबर 1। नंबर 2, उनजो एजुकेशन सिस्टम जेको आहे वुमन जो उहो बहितर कयो वञे, ख़ासि करे रूरल वुमन जो। जीअं त हिकिड़ो सियासत में इहो नेपोलियन चयो आहे त गिव मी एजुकेटेड वुमन आई विल गिव यू एजुकेटेड नेशन। हाणे हिते एजुकेटेड नेशन इहो हिकिड़ो सीड आहे त तव्हां एम्प्लॉयमेंट रेट वुमन जो कीअं वधाईंदा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे एजुकेशन हूंदी त एम्प्लॉयमेंट रेट वधंदो, जॾहिं तव्हांजी वुमन एजुकेटेड ई कोन हूंदी त एम्प्लॉयमेंट रेट कीअं वधंदो। त मुंहिंजो इन सॼे जेको प्रोग्राम जो मां जेको कंक्लूड कयो आहे या उन मां जेकी शइ सम्झी वई आहे उन मां सम्झां थो इन्हनि शयुनि ते अगरि गौर कयो वञे त असां इन्हनि शयुनि खे वधीक सम्झी सघूं था त कीअं पॉलिटिकली ऐं सोशली इकोनॉमिक बूस्टअप कीअं थो थी सघे जॾहिं वुमन खे असां सेल्फ सफिशिएंट करे उन्हनि खे स्किल ॾींदासीं जंहिंजी बेस ते वुमन जेके आहे एम्प्लॉयमेंट ऐं वुमन एंटरप्रेन्योरशिप में बिल्कुलु डॉक्टर पाशा, ऑलरेडी असांजे लेबर फोर्स में तमामु घटि तादाद आहे औरतुनि जो, ऐं सियासी बहरान जे हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे, उहो कीअं जेको आहे उनजो इम्पैक्ट पवे थो, सियासी इनस्टेबिलिटी खे घणो कनेक्ट कयो वञे पियो इकोनॉमी जे डाउनफॉल सां, इन ते बि थोरो तव्हां कंसाइज़ली ॻाल्हाए वठिजो त पोइ जीअं आउं ॿियनि महिमाननि जी तरफ़ वञा। जी, सियासी बहरान जेको आहे उन में ॿ शयूं असांखे नज़र अचनि पियूं। हिकिड़ो त जेकी पोइ गवर्नमेंट हुई उन जेको कमु कयो, जेके स्टेप्स खयां उन्हनि ते वधीक गौर करे त उन्हनि ते ब्लेम गेम ते पई, ऐं हाणे जेकी अचे पई गवर्नमेंट उहा जेकी शयूं न पई बहितर करे सघे त उहा उन्हनि इमरान ख़ान जी हुकूमत ते चए पई त उन्हनि खां ग़लतियूं थियनि। नंबर 1, IMF जो लोन मिलणु ठीकु आहे, हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, मगर उन लोन खे वापसि करण जी गॾोगॾु तव्हां कीअं कई आहे ओवरऑल इम्प्लीमेंटेशन, उन कीअं तव्हां गौर कयो त उनखे वापसि कीअं। नंबर 2, माण्हुनि खे रिलीफ केतिरो मिलियो आहे, सब्सिडी केतिरी तव्हां ॾिनी आहे माण्हुनि खे। ओवरऑल माइक्रो लेवल ते माण्हुनि खे इंडस्ट्रियल सेक्टर ते तव्हां ॾिसी सघो था त ऑटोमोबाइल में कीमतूं एतिरियूं वधी वियूं आहिनि जो उनजी खतरनाक लेवल ते वधियूं आहिनि। जी सही। जी, जंहिंजे करे हुनजी प्रोडक्शन जेकी आहे उहा तक़रीबन फ्रीज़ पई थिए। हाणे प्रोडक्शन फ्रीज़ थियण जो मतिलबु इहो आहे त अनएम्प्लॉयमेंट रेट वधंदो, इंडस्ट्री तव्हांजी बंदि थींदी, ऐं जॾहिं अनएम्प्लॉयमेंट रेट वधंदो, इंडस्ट्री बंदि थींदी त छा थींदो, पॉवर्टी इंक्रीज़ थींदी, ऐं पॉवर्टी जॾहिं इंक्रीज़ थींदी त क्राइम रेट वधंदो। हाणे इहो सियासी जेको बहरान जेको मेन जेको इम्पैक्ट आहे उहो इहो आहे त ओवरऑल तव्हांजी सोसाइटी में क्राइम रेट वधंदो,
तमामु सुहिणे नमूने सां तव्हां जेको आहे एक्सप्लेन कयो ऐं बि तव्हां मां जेको आहे घणो कुझु सिखियो ऐं यकीनन ॾिसण वारा बि तव्हांखे जेको आहे तव्हां मां यकीनन सिखी रहिया हूंदा ऐं सम्झी रहिया हूंदा त छा जेके ही असीं पॉइंट्स उथारिया आहिनि पंहिंजे प्रोग्राम में ऐं ॿिया कहिड़ा फैक्टर्स हुजनि था या ही जेके फैक्टर्स असीं पिन पॉइंट कया आहिनि इहे कीअं असरु विझनि था असांजी मईशत ते जीअं तव्हां औरतुनि जो बि ॻाल्हि कई सो बहरहाल आई रियली एप्रिशिएट यू डॉक्टर पाशा तव्हां हिकु शइ खे एक्सेप्ट बि कयो त जेको आहे विमेन असांजे उन टारगेट ते न आहिनि जो असां उन्हनि खे पंहिंजे लेबर फोर्स में शामिलु कयूं पंहिंजे इकोनॉमी खे जेकॾहिं असीं इहे बहितरियूं आणणु लॻासीं त हिकु वॾो बूस्ट मिली सघे थो सो बहरहाल असीं अचूं था हाणे असां तव्हांखे जेको आहे हिकु मिसाल तौरु नाज़रीन ॾेखारणु चाहियोसीं त कुझु अहिड़ियूं वुमेन ऑन्टरप्रेन्योर्स बि आहिनि जेके बाक़ाइदा कमु करे रहियूं आहिनि सिंध में स्पेसिफिकली असीं जेकॾहिं ॻाल्हि कयूं ऐं उन्हनि खां असीं पुछंदासीं त छा सिंध में बि वुमेन ऑन्टरप्रेन्योर्स जो रेशो वधंदो पियो वञे ऐं कहिड़ियूं रुकावटूं जेकी आहिनि हुननि खे दरपेश अचनि पियूं इन हवाले सां बि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था सो शाहिदा ग़ुलाम रसूल साहिबा जिन हाणे ई पंहिंजो ही जेको चैम्बर आहे स्टेब्लिश कयो आहे त शाहिदा साहिबा तव्हांजी तरफ़ आउं अचां थी पहिरियों ॿुधाइजो त हिन ही तव्हां चैम्बर स्टेब्लिश कयो यकीनन यू आर अ ग्रुप ऑफ वुमेन त पहिरियों ॿुधाइजो त रुकावटूं कहिड़ियूं आहियूं तव्हां सां जेको आहे मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन्स जीअं असीं चऊं जेके लाइसेंस जारी कनि थियूं उन्हनि कोऑपरेट कयो हिकु औरतुनि जे हिसाब सां तव्हांखे कहिड़ियूं जेके आहिनि मुश्किलातुनि जो साम्हूं करिणो पियो पहिरियों इन ते रोशनी विझो त पोइ असीं पंहिंजे ॿियनि टॉपिक्स ऑफ डिस्कशन जी तरफ़ अचूं जी अस्सलाम वालेकुम थैंक यू दी तव्हां मूंखे टाइम ॾिनो अच्छा सभ खां पहिरीं त मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहींदमि त हिकु औरत जे लाइ ॿाहिरि निकिरणु ऐं कमु करणु यकीन कयो त तमामु घणो मुश्किल आहे पाकिस्तान में स्पेशली जेको असांजे सिंध जा इलाइक़ा आहिनि उते ई कमु करणु ऐं औरत खे ॿाहिरि कढणु सम्झो त मतिलबु इम्पॉसिबल शयूं हुयूं पर असां जूं माशाअल्लाह सां मुंहिंजी टीम तमामु बहितरीनु टीम आहे ऐं हुननि मूं सां ॾाढो सुठो हलियो ऐं तमामु घणो कोऑपरेटिव टीम मुंहिंजी ठही ऐं असांखे यकीन कयो त 2 साल थी विया आहिनि ऐं हिन कोशिशि अच्छा ठीकु आहे ऐं 2 सालनि में मूंखे एतिरा त मूंखे हिते हैदराबाद में जेके हिकिड़ो जीअं अदा जी ॻाल्हि वांगुरु त मेल डोमिनेट वारो सिस्टम त उन मां मूंखे कोई बि हितां सपोर्ट अहिड़ी न मिली ऐं हिन में कुझु पॉलिटिकली इशू बि अची पिया वञनि ऐं हिकिड़ो जीअं हिकिड़ी शइ ठहंदी आहे पई त उन खे पुठियां छिकण जे लाइ बि काफ़ी माण्हू अची वेंदा आहिनि अच्छा ऐं ही हुयो बेसिकली जेको आहे वुमन चैम्बर आहे त हुन में मेल डोमिनेशन जेका आहे न उहा वधंदी पई वञे सही आहे त हर कोई चाहे त मतिलबु की मायूं भली ठाहिनि औरतूं अचनि ठाहिनि पर अंडर असांजे में हुजनि अच्छा इहा बि ख़ैर मां डॉक्टर पाशा ते ॾाढो रखंदसि ॻाल्हि जेका उन्हनि पाण बि कई अच्छा त पोइ ही जेकी ट्रेड ऑर्गेनाइज़ेशन्स लाइसेंस जारी कनि थियूं तव्हांखे लाइसेंस मिलियो या इशू थियण में उन में के मुश्किलातूं तव्हांखे आयूं साम्हूं छो त इहे बि असां काफ़ी शयूं ॾिठियूं आहिनि इन्हनि में बि जॾहिं औरत पंहिंजो को बिज़नेस स्टार्ट करणु वञे पई त वॾो हुननि खे जेको आहे मसइलो पेश अचे पियो बहरहाल शाहिदा साहिबा तव्हां खां असां कंटिन्यू कंदासीं हिन वक़्तु असीं इहा ई शइ जेको आहे असां सां मौजूदु आहे MNA पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखनि पियूं शाज़िया सोबिया साहिबा पार्लियामेंट्री सेक्रेटरी हेल्थ भी आहिनि अस्सलाम वालेकुम शाज़िया साहिबा थैंक यू फॉर टेकिंग द टाइम आउट बहुत शुक्रिया आपका वालेकुम अस्सलाम जी शाज़िया साहिबा तो आज हम अपने प्रोग्राम में बात कर रहे हैं वुमेनॉमिक्स की या उसके अलावा जो हमने है असी जेको आहे फैक्टर्स के चूंडियो आहे हिकु सियासी बहरान ऐं उन्हीअ खां अलावा औरतुनि जो केतिरो वॾो किरदारु आहे हू कीअं इकोनॉमी खे बूस्ट करे सघनि थियूं अवां पाण हिकु लेजिस्लेटर आहियो तव्हां औरतुनि जे लाइ इन हवाले सां कहिड़ा कम कयो पियूं असांजे लेबर फोर्स में औरतुनि जो तादादु एतिरो घटि छो आहे इन हवाले सां अवां पंहिंजो बि ॿुधाइजो ऐं ओवरऑल जेको आहे तव्हां कॉमेंट बि कजो त छा सम्झो पिया आख़िर जेकॾहिं वुमेनॉमिक्स ते कमु कयो वञे या पॉलिटिकल क्राइसिस बहितर थी वञे त केतिरी वॾी चेंज अची सघे थी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम थैंक यू सब खां पहिरियों ॻाल्हि इहा हूंदी आहे त असां जॾहिं पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग में हूंदा आहियूं त असांजा इलाही जेके टास्क हूंदा आहिनि या टारगेट्स हूंदा आहिनि रहिजी वेंदा आहिनि पर मुंहिंजे ख़्याल में अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी इन शइ खां थोरो बालातर थी करे कंहिं बि अहिड़ो जेकॾहिं कोई नेशनल कॉज हूंदो आहे या अवाम सां रिलेटेड कोई इशू हूंदो आहे त उन में पंहिंजी पॉलिटिक्स खे ॿाहिरि रखी करे उन शइ खे या उन इशू खे पॉलिटिसाइज़ न कंदे अवाम जी बहितरी जे लाइ हमेशह सोचियो आहे त हिन वक़्तु ताईं तव्हां जेकॾहिं ॾिसो त
बीइंग अ पार्लियामेंटेरियन मां जीअं त हिकु डॉक्टर हुयमि ऐं हिकु गाइनकोलॉजिस्ट हुयमि, प्रैक्टिसिंग गाइनकोलॉजिस्ट, ऐं उन खां पोइ हिकदमि सां साइड लाइन में पॉलिटिक्स हलंदी रहंदी हुई, पर हिकदमि सां मेन स्ट्रीम में अचण जो रीज़न ई इहो आहे जॾहिं तव्हांखे वधीक ज़रूरत हुजे त तव्हां बहितरी जे लाइ वञो, ऐं बीइंग लेजिस्लेशन जेकॾहिं तव्हां उन अवाम में पहुची सघो था, जेके जनरली असां डॉक्टर जो हूंदो इहो ई आहे त असां हिकु लोकल पंहिंजे ई डिपार्टमेंट में या बीइंग अ डॉक्टर पंहिंजे कम में हूंदा आहियूं, इसलिए असां पूरे अवाम सां कॉन्टेक्ट में न हूंदा आहियूं। पर हिन जाइ ते पहुची करे असां सभिनी अवाम खे सर्व करे सघूं था, पूरे पाकिस्तान जी अवाम खे सर्व करे सघूं था। तव्हांखे ख़बर हूंदी त पाकिस्तान सिंध में हिकु SRSO जे नाले सां हिकु ऑर्गेनाइज़ेशन कमु करे पई, उहा उन्ही बेस ते ई ठाही वई हुई त जेके ख़वातीन घर में आहिनि ऐं उहे औरतूं जेके घर मां कमु करणु चाहिनि थियूं, असां कंहिं तरीक़े सां उन्हनि जी हेल्प आउट करे सघूं। जी सरसों जी अवां ॻाल्हि कयो पिया न शाज़िया साहिबा, सरसों जी ॻाल्हि कयो पिया, जंहिंखे सरसों चयो वञे थो, पर उन्हनि जे लाइ शाज़िया साहिबा असीं पहिरियों बि इहा ॻाल्हि प्रोग्राम में शामिल करे चुका आहियूं त उन्हनि जेके औरतूं कमु कनि पियूं उन्हनि खे पंहिंजो जेको आहे मुआवज़ो या पेमेंट उन्हनि खे सही न पई मिले। जी, इहा ऑर्गेनाइज़ेशन जेका आहे इहा हेल्प आउट कंदी आहे उन्हनि लेडीज़ खे जिन खे टेक्निकल ट्रेनिंग न आहे या उन्हनि शायदि इन शइ सां अवेयरनेस न आहे, त उहो हिकु सुठो पार्टनर थी सघनि थियूं, पंहिंजे घर खे अॻिते हलाए सघनि थियूं, ऐं उन सां गॾु गॾु पंहिंजे ॿारनि जी बि हिकु सुठी जेका आहे उहा परवरिश करे सघनि थियूं पियूं। पर जेकॾहिं तव्हां इहा शइ हिकु पॉइंट आउट कई आहे सरसों जे हवाले सां, त उन खे बि ॾिठो वेंदो। जी लास्ट टाइम गज़ाला सियाल साहिबा मौजूद हुयूं असां सां, असीं उन्हनि बि इहा ई ॻाल्हि कई त हीउ प्रोग्राम आहे, पर उन हवाले सां असां कुझु ॿिया बि महिमान मौजूद हुया ऐं इहे स्टोरीज़ असांजे साम्हूं बि आयूं आहिनि त उते कुझु पेमेंट जा इशूज़ थियनि था। बहरहाल तव्हां ॿुधाइजो त हीअ जेके सियासतदान आहिनि इन्हनि जो असल मसइलनि जी तरफ़ तवजह आहे, जेकॾहिं असीं हाणे टॉक ऑफ द टाउन जेको आहे उहो पॉलिटिक्स ऐं इकोनॉमी आहे, इकोनॉमी खे बहितर करणु आहे। जीअं तव्हां चओ था त रोज़मर्रा जी ज़िंदगी में तव्हां बीइंग अ वुमेन लेजिस्लेटर कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके रहिजी वञनि थियूं, त तव्हां बीइंग अ औरत थी करे इन शइ खे केतिरो अॻिते आंदो आहे त जीअं ही असीं औरतुनि जी ॻाल्हि कयूं त इन्हनि खे लेबर फोर्स में अञा इन्हनि जो तादादु वधणु खपे, त हू कमु आख़िर छो न पियूं कनि, ऐं तव्हां इन शइ खे केतिरो अॻिते ताईं वठी विया आहियो? जी ॾिसो, बीइंग अ वुमेन पार्लियामेंटेरियन असां इन शइ ते हमेशह ज़ोर भरियो आहे त असां जेके औरत हूंदी आहे या ख़वातीन आहिनि, चाहे उहे घर में वेठी हुजनि या कंहिं जाइ ते कमु कंदियूं हुजनि, हमेशह उहे वधीक कमिटेड हूंदियूं आहिनि एज़ कम्पेयर टू असांजे जेके मर्द हज़रात आहिनि उन्हनि खां वधीक। उहे जेकॾहिं कोई कमिटमेंट कंदियूं आहिनि त कोशिशि कंदियूं आहिनि त उनखे पूरो करनि, पर इलाही हालात अहिड़ा आहिनि जिन में असांजूं औरतूं जेके आहिनि उहे पोइते रहिजी वञनि थियूं, जिन में तव्हांखे ख़बर आहे त कुझु मज़हबी मसाइल बि हूंदा आहिनि, कुझु ख़ानदानी मसाइल बि हूंदा आहिनि, ऐं कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जिन में माण्हुनि में अवेयरनेस हूंदे बि कुझु पंहिंजे ख़ानदान या कबीले जूं जेके रिवायतूं हूंदियूं उन्हनि खे फॉलो कंदे हो असांखे एतिरो सपोर्ट नथा करनि पिया। पर उनजे बावजूदि मां जीअं मेंबर आहियां एजुकेशन स्टैंडिंग कमेटी जी बि, त उन में बि असां हमेशह वुमेन एजुकेशन, गर्ल्स एजुकेशन खे सपोर्ट कई आहे ऐं हमेशह उन ते कमु कयो आहे। जेकॾहिं असीं पंहिंजे आवाम खे बि व्यूअर्स खे बि थोरो सम्झाइणु चाहियूं, जेकॾहिं कुझु औरतूं डिसाइड कंदियूं, असां सभु हिन पैनल में बि जेको आहे हैदराबाद विमेन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री खां कुझु औरतूं गॾु आहिनि असां सां, सो तव्हां ॿुधाइजो त जेकॾहिं कुझु ग्रुप ऑफ विमेन को बिज़नेस स्टार्ट करणु चाहे थो, को चैम्बर इस्टेब्लिश करणु चाहे थो, त हुकूमत सिंध केतिरो उन्हनि सां ताउन करण जे लाइ तयारु रहे थी? जेकॾहिं कोई बि ख़वातीन अॻिते अचणु चाहिनि थियूं ऐं कमु करणु चाहिनि थियूं, त मुंहिंजे ख़्याल में चाहे सिंध गवर्नमेंट हुजे या कोई बि इदारो हुजे उन्हनि खे पोइते न कंदो। ऐं असांजी इहा ज़रूरत आहे त असां जब तव्हां ॾिसो त पूरी दुनिया में सभ खां वधीक पाकिस्तान में 51% जेको आहे पॉपुलेशन उहा ख़वातीन जी आहे, त उन में जेकॾहिं असांजी ख़वातीन अॻिते अचणु चाहिनि थियूं त असां पूरी भरपूर उन्हनि खे सपोर्ट कंदासीं। ऐं सिंध गवर्नमेंट मुंहिंजे ख़्याल में इन शइ ते कमु करे पई। मोहतरमा शैला रज़ा साहिबा इन शइ में
हर उन ख़ातून खे हेल्प आउट करे थी पई जेके इन शइ जे लाइ कमु करण जे लाइ अॻिते वधनि थियूं पियूं। ऐं हींअर बि असांजी रिसेंटली उन्हनि सां मुलाक़ात थी हुई त उहो इहो ई ॻाल्हि करनि पियूं त असांजी कोशिशि आहे त वधि खां वधीक असां स्किल ट्रेनिंग आहे उहा असां ख़वातीन खे ॾियूं ऐं घरनि में उन्हनि जे जेके बिज़नेस आहिनि ऑनलाइन बिज़नेस जे लाइ उन्हनि खे अवेयरनेस ॾियूं ऐं स्किल ट्रेनिंग ॾियूं ताकी उहे पंहिंजो कमु स्टार्ट करनि ऐं घर वेही करे इलाही सारियूं रिवायतूं ऐं रस्मूं जेके आहिनि असां तोड़णु नथा चाहियूं पर घर वेही करे जेकॾहिं पंहिंजो बिल्कुलु 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 असीं बि इन जी ॻाल्हि पिया कयूं त घर मां वेही करे बि कमु थी सघे पियो। शाजी साहिबा तव्हां असां सां लाइन ते ई रहिजो। असां सां ही हैदराबाद वुमेन चैम्बर्स मां बि औरतूं जेके आहिनि गॾु आहिनि ऐं इकोनॉमी एक्सपर्ट डॉक्टर मोहम्मद अली पाशा बि गॾु आहिनि। तव्हां सां जेको आहे मां हाणे सियासी बहरान ते बि ॻाल्हि कंदसि पर अॻ में जेको आहे नईमा सूमरो जेकी एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर आहे HWCCI जी। नईमा तव्हां छा पिया सम्झो त छा जॾहिं हिकु औरत बिज़नेस स्टार्ट करणु वञे पई या ओवरऑल पाकिस्तान जी मईशत में तव्हां औरतुनि जो छा किरदारु ॾिसो पिया ऐं कहिड़ियूं रुकावटूं जेके आहिनि तव्हांखे बीइंग अ वुमन तव्हां फेस कयूं आहिनि या बीइंग अ एंटरप्रेन्योर चइजे? जी सभ खां पहिरियां त महिरबानी तव्हां असांखे इनवाइट कयो ऐं इहो आहे की औरतुनि खे डिफरेंट मतिलबु मसइला अचनि था जेको बिज़नेस कनि थियूं ख़ासि करे बाज़ारुनि में वञणु या मर्दनि सां डील करणु या कहिड़ो रिसोर्स किथां मिले थो कीअं मिले थो असां कीअं पंहिंजे लाइफ कंदासीं। काफ़ी औरतूं अहिड़ियूं बि आहिनि जिन खे कोई रिसोर्सिस नथियूं मिलनि ऐं जेके चवनि थियूं त असांखे रिसोर्सिस ॾिनियूं वञनि जीअं त जेके डिफरेंट ॻोठ आहिनि या डिफरेंट अंदरूनी शहर आहिनि उहे ॿाहिरि नथी निकिरी सघनि त उन्हनि लाइ बि इलाही मसइला थी रहिया आहिनि। मुंहिंजे लाइ बीइंग अ एंटरप्रेन्योर पर्सनली इहे इशूज़ आया की मूंखे रिसोर्सिस घटि हुयूं एज़ अ वुमन त हिकिड़े नंढे लेवल ते बिज़नेस स्टार्ट करणु ॾाढो ॾुखियो थो थिए त जीअं मतिलबु इहो हूंदो आहे की हर कोई इहो ई चवंदा त तूं स्टार्ट करे बिज़नेस छा कंदी आहे हिकु औरत थी करे कीअं मतिलबु कमु कंदी आहे या अगरि स्टार्ट थी बि वेंदो आहे कमु त हुनखे इहो चयो वेंदो आहे त केतिरो कमायो या केतिरो फ़ाइदो थियो या केतिरो लॉस में वियो। इहे सभु शयूं माना रखनि थियूं ऐं जेकॾहिं असां औरतुनि लाइ हिमत अफ़ज़ाई कई वञे ऐं असांजी जेका समाज आहे उहो औरतुनि खे सपोर्ट करे त उन्हनि खे इलाही हिमत मिली सघे थी अॻियां वधी करे। अॻ में तव्हां बि त जेको आहे हुकूमत सां रुजू कयो हूंदो या कुझु ट्रेड ऑर्गेनाइज़ेशन सां उन्हनि जो रवैयो तव्हांजी तरफ़ कीअं हुयो? ट्रेड ऑर्गेनाइज़ेशन सां फ़िलहाल त मां फ़िलहाल न ई कयो ही फस्ट टाइम ई आहे जेको मां शादा वारनि सां गॾु आहियां वुमन चेंबर में। फ़िलहाल त इहो आहे की जीअं त मतिलबु डिफरेंट चेंबर्स बि आहिनि कराची में बि आहिनि त असां पंहिंजी अपॉर्चुनिटीज़ वठण जे लाइ अॻियां वधूं था त उते इलाही इहो आहे की गवर्नमेंट जा इदारा त आहिनि बट औरतुनि जे लाइ एतिरियूं रिसोर्सिस क्लियर न आहिनि। मिसाल जे तौर ते कोई ट्रेड एग्ज़िबिशन आहे इंटरनेशनल ऐं नेशनल पर उन जा चार्जिस एतिरा घणा हूंदा आहिनि तो असां काफ़ी सारियूं मायूं अहिड़ियूं हूंदियूं जिन वटि एतिरी इनकम न आहे हूंदी उहे स्टॉल चार्जिस न भरे सघंदा आहिनि त उन हिसाब सां उहा शइ थोरी सी ॾुखियाई महसूसु थींदी आहे त उन जे लाइ बि थोरा ईज़ी वेज असांजे लाइ कढिया वञनि ऐं थोरी रिसोर्सिस आरामदेह ऐं थोरियूं मुख़्तलिफ़ ऐं थोरी सी ईज़ी हुजनि त जीअं आसानी सां न असां बिज़नेस करे सघूं। ऐं बिल्कुलु औरत अगरि जे कमु करे थी त समाज जी हुन में बिल्कुलु मददगार थी सघे थी छो जो ईअं आहे की रिस्पॉन्सिबिलिटीज़ त आहिनि औरत वटि घणियूं पर बेशक अगरि औरत पंहिंजो कमु करे त उहो पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी सुठे नमूने निभाए सघे थी समाज जे लाइ बि ऐं पंहिंजे घर लाइ ऐं पंहिंजे कारोबार लाइ बि। ठीकु आहे सही आहे। अञा वधीक तव्हां सां असीं ॻाल्हि कंदासीं। डॉक्टर पाशा तव्हांजी तरफ़ आउं अचणु चाहींदसि। डॉक्टर पाशा मुख़्तलिफ़ रिपोर्ट्स अचनि पियूं जेंडर पैरिटी यानी सिन्फ़ी बराबरी न हुजण जे हवाले सां छा इन जो बि को किरदारु आहे मईशत खे बूस्ट ॾियण में या जेको आहे जेकॾहिं सिन्फ़ी बराबरी न रहे पई त उन सां मईशत ते वॾो असरु पवे पियो? ऐं ॿियो तव्हां खां मां इहो करणु चाहींदसि सवाल तव्हां इन्हनि ॿिन्ही खे जेको आहे गॾे ई मूंखे जवाबु ॾेई वठिजो त डॉलर जॾहिं पाकिस्तान में ईंदो आहे त ख़ुशी वधी वेंदी आहे ऐं सप्लाई ऐं डिमांड जो छा जेको आहे तरीक़ो आहे? सप्लाई डिमांड असांजी जेको आहे डिस्टर्ब रहे थी उन जो आख़िर छा कारण आहे? जी पहिरीं त मां जवाब जेको तव्हांजो उनखे रिलेट कंदसि त जीअं मैडम शाजिया ॻाल्हि कई त असां प्लेटफॉर्म पिया औरतुनि खे वधीक एम्पावर करण में त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हिकिड़ो तव्हां वटि आहे प्रोग्राम जंहिंमें तव्हां वसीला सिहत वसीला हक़ ऐं वसीला रोज़गार उन जा कंपोनेंट आहिनि। अगरि उन में तव्हां वसीला रोज़गार में वुमन एंटरप्रेन्योर जो जेके तव्हां माइक्रो फाइनेंस जा तव्हां नंढा नंढा लोन उन्हनि खे ॾियो त हू ओवरऑल पंहिंजे पेरनि ते बीह सघनि थियूं। पर असां छा था कयूं असां उन्हनि खे हर महीने हिकिड़ो कर्ज़ जी जॻह ते हिकिड़ो वज़ीफ़ो था ॾियूं जंहिंजे करे हू उहे 10,000 ख़र्च करे या मेल डोमिनेंट सोसाइटी जे करे उन्हनि जा जेके
मेल आहिनि, भाउ आहे या पर उन्हनि जे लाइ मुड़ुसु जीअं आहे, ॿियो जेको प्रोग्राम बि ॿुधायो त SRSO जी अहिड़ा प्रोग्राम छा हुआ, ईअं न पिया सम्झो त जी जी इहे बेनिफिट करे सघनि पिया? इहे बेनिफिट करे सघंदा, हुननि जो जेको विस्प जो जेको आहे प्लेटफॉर्म उहो वधीक अच्छा, स्ट्रॉन्ग यानी आहे प्लेटफॉर्म्स खे ऐं अञा उन ते वधाइणु खपे। जी, जी उमेद आहे ऐं शादी उन साहिबा में तव्हांखे ॿुधी रही हूंदियूं। जी जी जंहिंमें स्किल मैनेजमेंट ऐं स्किल ते वधीक फोकस कयो वञे, न त इन ते त तव्हां उन्हनि खे हिकिड़ा पैसा ॾेई उन्हनि खे बसि 14 महीने जो रोज़गार आहे उन में पूरो कयो, उन्हनि जी, खे शादी स्किल साहिबा ॾिनो तव्हां वञे। लाइन जीअं ते आहियो असां सां गॾु? शादी साहिबा आहिनि असां सां लाइन ते? जी जी मां तव्हांजी ॻाल्हि ॿुधां पई। जी जी जी, जी शादी उन साहिबा। ते हिकिड़ो हाँ जी जी उन ते हिकिड़ो जीअं चाइनीज़ प्रोवर्ब आहे त असांखे मच्छी न ॾियो, असांखे मच्छी पकड़ सेखारियो, त जीअं असां पंहिंजे पेरनि ते बि पंहिंजे ख़ुदि का शइ करे सघूं, त सही। स्किल डेवलपमेंट ते फोकस कयो वञे। ऐं पोइ जेको आहे ओवरऑल इकोनॉमी ताईं बूस्ट थींदी, असांखे IMF जा लोन ऐं ॿियनि शयुनि ते असांखे रिलाय न थींदो आहे। इन शइ खे अगरि असां घणो वधाईंदासीं त असांजो एक्सपोर्ट वधी सघे। सही। जीअं त असांजो जेको धर्म में या ओवरऑल जेके अजरक आहे, रिली आहे, इहे शयूं अगरि असां ॿाहिरि पंहिंजे कल्चर खे प्रोमोट कयूं ऐं इहे शयूं असां इंटरनेशनल मार्केट में ॾियूं त असांजी वूमन ते केतिरो असरु पवंदो, उनजी एम्पावरमेंट थींदी, वूमन जी एंटरप्रेन्योरशिप तव्हांजी वधंदी। ऐं ओवरऑल ईअं थियो आहे मुल्कनि में, मां बांग्लादेश जो तव्हांखे एग्ज़ाम्पल ॿुधायो, ग्रामीण बैंक जो, उन्हनि बि ईअं ई कयो। त असां छो न पंहिंजे कल्चर खे वधीक यूटिलाइज़ करे ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे पर हिते वधीक डॉक्टर बहितर करे पाशा ॿिया जीअं फैक्टर्स आहिनि, जीअं सियासी बहरान जी असीं ॻाल्हि कईसीं, इहे विच में अची वञनि था। तव्हां ॾिसो त मुख़्तलिफ़ ॾिसो उन रोज़ाना में तव्हां असीं इहो ॾिसी मीडिया सघो था टॉक त जे लाइ बजट जेकी हुकुमरान असांजी अचनि अचे पिया, थी मिनिस्टर्स, पर एजुकेशन उन में इहे ॻाल्हियूं असांखे नज़र कोन अचनि पियूं, हिकु ब्लेम गेम नज़र अचे पई हर वधीक उन ते। जी जी, तव्हां कंटिन्यू कजो। जी उन ते ॾिसो, तव्हां जीअं बजट जी ॻाल्हि था कयो, जॾहिं एजुकेशन ते असांजो बजट अचे थो जेको नॉमिनल आहे एज़ कम्पेयर टू ॿियनि डेवलपिंग कंट्रीज, अंडर डेवलप कंट्री में एजुकेशन ते वधीक बजट हुजे, पर जॾहिं उहा बजट इम्प्लीमेंट थिए थी त तव्हां ॾिसो त उहा केतिरी थी थिए। हाणे उन में असां नथा वञूं, उन में रेड टेपिज़म आहे या ओवरऑल जेको फेडरल का प्रोविंस खां लोकल लेवल ते जेके बजट अचे थो उहो छो घटि थो थिए, छो असांजो हींअर रूरल एरिया में, असां ॻाल्हि कंदासीं रूरल एरिया जी, इन करे असांजो वधि में वधि जेकी पॉपुलेशन आहे सिंध जी उहा रूरल में आहे, ऐं उन में जेके औरतूं आहिनि वधि में सफ़र पियूं कनि। त वूमन एंटरप्रेन्योरशिप तव्हां कीअं एक्सपेक्ट करे सघो था त रूरल वूमन जेके आहे उहा बहितर करे सघे? पहिरीं तव्हां हुनजो एजुकेशन सिस्टम बहितर कयो, तव्हां सेकेंडरी प्राइमरी स्कूल ॾिसो, उते इंफ्रास्ट्रक्चर छा आहे, उते तव्हां छापा मुहैया कयो, उते जेको सिस्टम आहे पंहिंजो सिलेबस आहे उते छापो थिए, उन्हनि शयुनि खे जॾहिं बहितर कंदा पोइ तव्हां एक्सपेक्ट करे सघो था त तव्हांखे हिकिड़ी एजुकेटेड वूमन मिलंदी ऐं उहा एंटरप्रेन्योर थींदी। इहा ई वजह आहे त अॼु सॼे पाकिस्तान में 1% आहे वूमन एंटरप्रेन्योर। तव्हां अगरि स्टेटिस्टिक्स ॾिसो वञे त मां चाहियां थो इन ते पहिरीं गौर कयो वञे। जी शादी साहिबा, त जी डॉक्टर पाशा फरमाइनि था त जेकर असां IMF ते घटि डिपेंडेंट रहणु चाहियूं था त असांखे पंहिंजे सोर्सिस खे ॾिसणो पवंदो ऐं पंहिंजी जेको आहे एम्प्लॉयमेंट वधाइण जे लाइ मुख़्तलिफ़ फैक्टर्स उन्हनि जी ॻाल्हि कई, त असां अहिड़नि इलाइक़नि मां विमेन ऑन्टरप्रिनोरशिप बि कीअं एक्सपेक्ट कयूं जिते स्किल्स जी खोट आहे, जिते तालीम जी खोट आहे, या जिते बजट जो इस्तेमालु सही न पियो थिए? तव्हां छा चवणु चाहींदो जवाब में? ॾिसो, सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे, जीअं डॉक्टर पाशा साहिबु ॻाल्हि कई त बिस जी, त मुंहिंजे ख़्याल में सरसो ऐं बिस जेके आहिनि बेस्ट ऑप्शन आहिनि उन्हनि ख़वातीन जे लाइ जेके घरनि खां ॿाहिरि नथियूं अची सघनि। पर सभ खां पहिरियों इहा ई मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई त असांजी ख़वातीन में अवेयरनेस न आहे। जॾहिं असां स्किल ट्रेनिंग जे लाइ इहो कमु शुरू कयो त हिन वक़्त ताईं तव्हां यकीन कंदा त असांखे सुठो रिज़ल्ट मिलियो, ऐं ख़वातीन जेके आहिनि उहे वाकई में कमु करणु चाहिनि थियूं, ऐं पंहिंजो जॾहिं उन्हनि खे फर्स्ट टाइम जॾहिं स्टाइपन मिलियो ऐं पंहिंजे कम जी जॾहिं उन्हनि खे पेमेंट थी त उहो इलाही ख़ुशि थियूं त हींअर असां बि कुझु करे सघूं था, ऐं उन्हनि में हिकु कॉन्फिडेंस लेवल जेका आहे उहा बिल्ड थी। ऐं मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदमि त सखर, मां मुंहिंजो डिस्ट्रिक्ट सखर सां तालुक़ु आहे, ऐं डिस्ट्रिक्ट सखर में असां गर्ल्स एजुकेशन जे लाइ कमु कयूं पिया, ऐं असां हिकिड़ी एजुकेशन टास्क फोर्स ठाही आहे स्पेशली कम्युनिटी स्कूल जेके आहिनि उन्हनि जे लाइ, त जिन्हनि में ॿार जेके आहिनि उहे अचनि पिया ऐं उन्हनि खे टीचर्स जेके आहिनि टाइम न पिया ॾियनि या ॾियनि पिया, पर मां ॾिठो आहे उन जाइनि ते वञी करे त टीचर जेके आहिनि डेडिकेटेड आहिनि, चाहे उहे हिकिड़ो टीचर हुजे ऐं उन जे साम्हूं 50 स्टूडेंट्स आहिनि क्लास 1 खां वठी करे क्लास 5 ताईं, त उहो हर ॿार खे अलॻि टाइम ॾिए थो पियो। ऐं इन तरह सां उन शइ खे असां वधाइण जे लाइ असां गर्ल्स एजुकेशन जे लाइ ॿारनि खे प्रमोट कयो आहे, ऐं हिकिड़ो असांजो प्रोजेक्ट हुयो जंहिंमें असां ब्रिटिश काउंसिल सां गॾु कमु कयोसीं, जंहिंमें असां टोटल 1900 जेके आहिनि स्टूडेंट आउट ऑफ स्कूल जेके हुया उन्हनि खे असां स्कूल में आंदोसीं, ऐं इहो असांजो
टास्क हुयो त असां एतिरी एडमिशन कयूं ऐं उन खां पोइ हुन में फॉलोअप कंदे असां गर्ल्स एजुकेशन खे वधाए करे इन जाइ ते आंदोसीं त ॿार जेके आहिनि ट्रस्ट करणु लॻा टीचर जे मथां ऐं पेरेंट्स जो ट्रस्ट स्कूल एंड टीचर जे मथां। जॾहिं ॿार कॉम्पिटिशन खटंदा हुया पाण में ऐं उन खां अलावा अवेयरनेस जी जॾहिं उन्हनि लेवल ॾिठो त पेरेंट्स ख़ुशि थी करे पाण स्कूल छॾे वेंदा हुया ॿारनि खे। ऐं इनशाला असां इन शइ ते कमु कयूं पिया त असां ॿारनि सां गॾु गॾु जेके पेरेंट्स आहिनि उन्हनि खे बि स्किल ट्रेनिंग जे लाइ बिल्कुलु तमामु ज़रूरी आहे, छो त शाजिया साहिबा जॾहिं कमु थींदो त उहो बाक़ाइदा नज़र बि ईंदो। अच्छा, मूंखे इहो ॿुधाइजो त कुझु रिपोर्ट्स अचनि पियूं, ऐं इहो सवाल डॉक्टर पाशा जे अॻियां बि रखियो ऐं आई वॉन्ट टू नो फ्रॉम यू एज़ वेल। ही वर्ल्ड इकोनॉमिक फोरम आहे, जेंडर पैरिटी जी ॻाल्हि करे पियो त सिंफ़ी बराबरी वॾी आहे। पाकिस्तान जो नंबर जेको आहे 145 नंबर ते अचे थो 146 मुल्कनि मां। इन्हनि रिपोर्ट्स खे अवां कीअं पिया ॾिसो? हीअ इंटरनेशनल इमेज जेको आहे असांजी उन सतह ते असांजे मुल्क जी जेकी इमेज आहे उहा कीअं वञे पई? जीअं हिननि तव्हां प्रोग्राम्स जी ॻाल्हि कई त अहिड़ा प्रोग्राम्स थियनि था, तव्हां सखर जो स्पेसिफिकली मिसाल ॾिनो। इंटरनेशनली असांजी इमेज जेको आहे इन हवाले सां कीअं वञे पई, जंहिंसां यकीनन इकोनॉमी ते बि वरी अलॻि स्टैट्स ठहनि था ऐं वरी अलॻि उन्हनि ते रिपोर्ट्स ठहनि थियूं। इहे सभु छा आहिनि आख़िर? इन जाइ ते मां सिर्फ़ु इहो चवंदमि त असां वटि हिकु त लॉबिंग बेस्ट नाहे, चाहे उहो इंटरनेशनल लेवल ते हुजे या लेवल असांजी नेशनल लेवल हुजे। बेस्ट जेका हूंदी आहे लॉबिंग हूंदी आहे ऐं असांजे जेके मीडिया जे थ्रू जेके आहिनि असां पंहिंजी शइ खे एतिरो अॻिते प्रोजेक्ट नथा करे सघूं शायदि जंहिंजे करे असांजे इहे पोइते हुजणु असांजो रीज़न आहे। सभ खां पहिरियों त असांखे उन्हनि शयुनि खे हाईलाइट करणु घुरिजे जीअं हर कोई माण्हू कमु करे थो पियो, इंडिविजुअली करे थो पियो। अच्छा, तव्हां चयो त हाईलाइट न थी रहियो आहे उहो सभु? हा, उहा शइ प्रोजेक्ट नथी थी सघे पई। पर उन में सम्झो था त सियासतदाननि जो बि कसूर आहे, छो त असीं ॾिसूं तव्हांजो 90% ऑफ प्रेस कॉन्फ्रेंसिस हुजनि उहे इन्हनि सियासत ते थींदियूं रहंदियूं आहिनि। असां तव्हांखे कॾहिं न ॾिठो आहे जो तव्हां अची असांखे महांगाई जे बारे में कुझु ॿुधाईंदा हुजो या आवाम जे जेको आहे दिलि वठण खां ॻाल्हि कंदा हुजो या औरतुनि जे हवाले सां का ॻाल्हि थींदी हुजे, या तव्हां सम्झो था त हिन में मीडिया जो बि कसूर आहे त उहो बि जेको अहिड़नि शयुनि खे हाईलाइट न पियो करे? ॾिसो, मां इहा ई ॻाल्हि कई त असांजो इहो आहे रीज़न पोइते हुजण जो इहो ई आहे त असांजी जेका पाण में कोऑर्डिनेशन आहे उहा प्रॉपर नाहे, जंहिंजे करे असां उहा शइ खे प्रॉपरली प्रोजेक्ट नथा करे सघूं, जंहिंमें रोल जेको आहे उहो न। ठीकु आहे, सही आहे डॉक्टर पाशा, असांजो टाइम जेको आहे ख़तमु थियण ते आहे। तव्हां आख़िर में कंसाइज़ली शॉर्टली कुझु कॉमेंट करे वठिजो त ही कुझु फैक्टर्स असां चूंडियासीं, इन्हनि खे जेकॾहिं बहितर कयूं त वॾो बूस्ट मिली सघे थो जी बिल्कुलु मईशत खे। जीअं मैडम शाजिया जीअं ॻाल्हि कई मीडिया जो रोल वधीक एम्फसाइज़ कयो वियो, उन में मां हिकिड़ी उहो ॻाल्हि ऐड करणु चाहींदुसि त असांखे जेके सक्सेस स्टोरीज़ आहिनि जीअं का वुमन कामयाब थी आहे पाकिस्तान में ऐं उन्हनि जी जेकी सक्सेस थी औरतूं ऑलरेडी पैनल में शामिल आहिनि जेके पंहिंजो चैम्बर एस्टेब्लिश कयो आहे। जी जी जीअं तव्हां पाकिस्तान लेवल ते निगत दाद जो नालो ॿुधो हूंदो, जंहिं पाकिस्तान वुमन एंटरप्रेन्योरशिप में पाकिस्तान वुमन जे लाइ ऑनलाइन हेरासमेंट ते जेके केसिस आहिनि उन्हनि खे हाईलाइट कयो, जंहिं ते उनखे एटलांटिक काउंसिल डिजिटल वारनि अवॉर्ड ॾिनो 2016 में। ॿी आहे असांजी मैडम जहां आरा, जंहिंजी हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे पाकिस्तान एसोसिएशन ऑफ सॉफ्टवेयर हाउस, उनजी प्रेसिडेंट आहे, उन काफ़ी कमु कयो आहे। कुलसूम लाखानी आहे जंहिं वर्ल्ड इकोनॉमिक फोरम ते हिकिड़ी वॾी मोटिवेटर आहे। कशफ माइक्रो फाइनेंसिंग आहे, मारिया उमर आहे। हाणे इहे 5-6 अहिड़ियूं औरतूं आहिनि जंहिं इंटरनेशनल फोरम्स ते वुमन एंटरप्रेन्योर खे प्रूव कयो आहे त पाकिस्तान में वुमन एंटरप्रेन्योरशिप असांजी ठीकु आहे। सक्सेस स्टोरीज़ असांखे मंज़र आम ते आणणु खपनि। जी शाहिदा साहिबा, तव्हां आख़िर में छा चवणु चाहींदव? ॿी जेकी मैडम ॻाल्हि कई अवेयरनेस जी, अवेयरनेस में मां चवां थो डेमोक्रेटिक बिहेवियर जे बारे में ॿुधायो वञे त डेमोक्रेसी सां छा फ़ाइदा थींदा असांजा। असांजो मतिलबु इहो बिल्कुलु न आहे त डेमोक्रेसी अचे, उन जो डेमोक्रेटिक बिहेवियर छा त जेको अगरि असांजो लीडर्स ईंदो इलेक्ट थी त उहो असांखे हर फर्ज़ जेको असांजे राइट्स आहिनि असांखे मिलंदा। बिजली थी, ठीकु आहे, सही आहे डॉक्टर पाशा, सॉरी मूंखे कट करणो पियो पवे, टाइम बि घटि आहे। जी शाहिदा साहिबा, तव्हां छा चवणु चाहींदो आख़िर में वेंदे अवां जेको आहे तमामु इदारनि मां या जीअं तव्हां सोसाइटी जी बि ॻाल्हि कई, तव्हां मुतमईन आहियो ऐं तव्हांजो कमु जेको आहे तव्हां जेकॾहिं उनखे रेट करणु चाहियो त उहो बिल्कुलु सही हले पियो, के रुकावटूं कोन अचनि पियूं? आख़िर में प्लीज़ कॉमेंट कजो। जी अल्हम्दुलिल्लाह, कमु त माशाल्लाह सुठो हले पियो, पर मां अदी शादिया जी ज़रूरु उनखे चवंदमि त असांजी औरत खे जेका आहे सा 3 महीने या 2 महीने जेके हो ख़ैरात ॾिनी थी वञे, मां उनखे ख़ैरात ई चवंदमि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे।
त उनखे हटाए करे जेकॾहिं तव्हां लेडीज़ खे हिकिड़ो एम्पावर करणु था चाहियो त उन्हनि खे नंढा नंढा लॉन्स ॾियो त जीअं उहो पंहिंजो बिज़नेस डेवलप करे सघनि ऐं स्किल मैनेजमेंट जे लाइ हुननि खे हिकिड़ी ट्रेनिंग्स ॾियो असां पाण हुननि खे कोऑर्डिनेट कंदासीं ऐं तव्हां असां सां राब्ते में अचो ऐं माशाल्लाह असां वटि 250-300 ताईं जेके लेडीज़ आहिनि जेके हींअर बिज़नेस करणु चाहिनि थियूं अञा अॻिते त असां उन्हनि खे अॻिते आणणु था चाहियूं असां ठीकु आहे तव्हां जहिड़ा चैम्बर्स में मौजूदु आहिनि तव्हां जहिड़ियूं एंटरप्रेन्योर्स बि मौजूदु आहिनि जेके विमेन खे एम्पावर करणु चाहिनि थियूं जी नईमा साहिबा जी एक्चुअली मुंहिंजो इंटरनेट विच ते डिस्कनेक्ट थी वियो हो वरितो त क्वेश्चन जी 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 तव्हां पंहिंजी ॻाल्हि पूरी करे वठो जी अच्छा जी आख़िर में एक्चुअली मुंहिंजो इंटरनेट हा हा जी ओके मां बसि इहो ई चवंदमि अॼु शायदि वांगुरु त गवर्नमेंट जी तरफ़ सां काफ़ी अहिड़ा प्रोजेक्ट्स हलनि बि था कुझु अहिड़ा थी सघे थो इन प्रोसेस बि हुजनि पर उन्हनि जो चङी तरह सां फॉलोअप वरितो वञे ऐं उन्हनि औरतुनि खे सपोर्ट कयो वञे उन्हनि खे चङी तरह उहे शयूं ॾिनियूं वञनि या लोन्स ॾिना वञनि या जेके बि इक्विपमेंट्स आहिनि उहे ॾिनियूं वञनि ऐं अगेन उहे ई चवंदमि लोन्स त आहिनि पर उन्हनि लाइ एतिरा त घणा प्रोसेसिस न आहिनि जेके उन्हनि खे पूरो करणु ठीकु आहे वॾी महिरबानी सो बहरहाल तव्हां ज़रूरु समूरे पैनल जी वॾी महिरबानी शाज़िया साहिबा सां गॾु मौजूदु आहिनि तव्हांजी बि थैंक यू तव्हांजी बि महिरबानी शाज़िया साहिबा डॉक्टर पाशा थैंक्स टू यू टू ऐं नईमा साहिबा ऐं शाहिदा साहिबा मां ॿिन्ही जी बि वॾी महिरबानी ऐं मुंहिंजो मक़सदु बि इहो हुयो तव्हां अवाम खे व्यूअर्स खे ॾेखारियां तव्हां जहिड़ियूं औरतूं बि आहिनि जिन चैम्बर्स जेके स्टेब्लिश कया आहिनि ऐं उनखां पोइ जेको आहे हू कीअं विमेन खे एम्पावर कनि पियूं सो बहरहाल असीं जेकॾहिं पंहिंजा सोर्सिस इस्तेमालु कयूं त वॾी तब्दीली अची सघे पई असांजी इकॉनमी खे बूस्ट मिली सघे पियो सो पहिरियों तमामु घणो ख़्यालु रखंदा असांजी मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते अल्लाह हाफ़िज़